सदाई साथ में साथ ॾींदा रहिया आहिनि ऐं उन जो ई जेको जीअण जो कष्ट मिलियो उन जो सबबु इहो जेको शुरू खां वठी जीअं शाया न विछड़ियो उनखां वठी दोस्तनि जो साथ रहियो उनजे करे ई जेको जीए सघियो आहियां ऐं सदाई साथ में साथ ॾींदा आया आहिनि। मां सभिनी जो छुराईंदो आहियां। तव्हां सभिनी जी महिरबानी। सदायती सबका बखन बासे का सदायती सबका बखन बासे का जेही तेही ज़ात जी जुमश नाहे जा मूसी हले सा जा जियो बिछोड़ करे। हाणे सूफी साहब का गीत चला रहे हैं सही असां को भी गीत जो गा ओके जी वो कचहरियों रोज प्यूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासी इनयूं प्यूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासी कचहरियूं रोज प्यूं थींदियूं ओ सवें सुहिणियूं सवें ससुयूं पयूं ॼमंदियूं ज़माने में ओ सवें सुहिणियूं सवें ससुयूं पयूं ॼमंदियूं ज़माने में पुनल में हर पयूं पुछंदियूं मगर तूं मां न हूंदासी इनयूं प्यूं महफ़िलियूं मचंदियूं ओ मगर तूं मां न हूंदासी कचहरियूं रोज प्यूं थींदियूं ओ नवां आशिक पया ॼमंदा नवां महबूब प्या मिलंदा आशिक पया ॼमंदा नवां महबूब प्या मिलंदा हा नदियूं पियूं नींहं जूं वहंदियूं मगर तूं मां न हूंदासी फिलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासी कचहरियूं रोज पियूं थींदियूं ओ चमन में चह चटा हूंदा गुलनि में ताज़गियूं हूंदियूं हा चमन में चह चटा हूंदा गुलनि में ताज़गियूं हूंदियूं ई बहारूं ईंदियूं ऐं वेंदियूं मगर तूं मां न हूंदासी ई नयूं पियूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासी असांजे प्यार सावींदा वास जी राही हा असांजे प्यार जी खुशबू सावींदा वास जी राही ही सभई वाहण ही सभई वसंदियूं मगर तूं मां न हूंदासी नयूं पियूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासी हा कचहरियूं रोज पियूं थींदियूं सूफी लाकूफी कोन पाईंस केर जनी साणन वेर तनी संद वायर असां हिन नंढड़े प्रोग्राम में शायर शहीद जे हवाले सां थियल प्रोग्राम में एडवोकेट गुलाम मुस्तफा चांडियो इशाक गादी साहब
साईं अब्दुल जब्बार सियाल एडवोकेट, साईं सुमरू साहब, सैयद लाल शाह, मोहतरम आज़ाद अनवर कालड़ो साहब पर अनवर चाढ़ियो ऐं ॿियनि खे भली कर ॾियूं था। हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे इंतहाई मान वारे मानाइते दोस्त अदीब, दानश्वर, सहाफ़ी ऐं सिंधियत जी संगत जे मरकज़ी अॻवान मोहतरम आज़ाद अनवर कालड़ो साहब खे हुशायन शहीद जे हवाले सां चंद लफ़्ज़ जो ॻाल्हि भली वेही कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न खणी वेंदासीं, कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न खणी वेंदासीं, बूर आहियूं ऐं ॾेई मेवो छणी वेंदासीं। दोस्तो साथियो, तव्हां सां सभु पंहिंजे विछड़ी वियल साथी शायान गुरड़ जी हिन टीं यादि जे मौक़े ते गॾु थिया आहियूं। ज़िंदगी हिकिड़ी मुख़्तसर हुजे थी, मुख़्तसर में ज़िंदगीअ में जेकॾहिं को माण्हू पंहिंजे देश, पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि जे लाइ को किरदारु अदा करे थो, का जदोजहद करे थो, कंहिं तहरीक जो हिसो हुजे थो, त यकीनन उन जो उहो जेको अमल आहे, उहो जेको किरदारु आहे, उहो सदाईं यादि रखियो वञे थो। माण्हू फना थी वञे थो, पर उनजो किरदारु जेको आहे उहो कॾहिं फना थी नथो सघे। ऐं शायान जी ज़िंदगीअ खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त उहा वाक़ई बि हिकिड़ी मुख़्तसर ज़िंदगी आहे। 21-22 साल सम्झो त माण्हू 100 साल गुज़ारनि था, 50-60 साल हुननि जी ज़िंदगी हुजे थी। जेको असां लफ़्ज़ चऊं था मुख़्तसर, त हुन वाक़ई ज़िंदगी हिकिड़ी मुख़्तसर गुज़ारी। ऐं शागिर्दीअ जो ज़मानो, ऐं उन शागिर्दीअ जे ज़माने में माण्हू जी जेका हिते असां वटि माहौल तरबियत का एॾी वॾी उनजी तरबियत या तालीम जे हवाले सां उहो कोई घणो पढ़ी बि न सघियो, पर उन मुख़्तसर ज़िंदगीअ में प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, कॉलेज, इन ई अरसे में हुन जेको हिते समाज जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ शायान जेको किरदारु अदा कयो, यकीनन उहो उनजे ख़ानदान जे लाइ, उनजे दोस्तनि जे लाइ, उनजे सियासी साथियुनि जे लाइ त क़ाबिल फ़ख़्रु आहे। पर असां जेके हिन इलाइक़े सां तालुक़ु रखूं था, उन्हनि जे लाइ बि हुनजो इहो मजमूई जेको किरदारु आहे, उहो तमामु न रुगो क़ाबिल तारीफ़ पर साराइण जोॻो ऐं सदाईं यादि रखण जोॻो आहे। उन मुख़्तसर ज़िंदगीअ में ॾिसो, माण्हू खोड़ सारा पढ़िया लिखिया समझदार माण्हू शहर में मौजूदु आहिनि, ऐं अॼुकल्ह त हीअ जेका सिविल सोसाइटी, पर उन में थोरा माण्हू जेके पंहिंजे धरतीअ जे हक़नि जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे ख़ुशहालीअ जे लाइ अखियुनि में ख़्वाब ॾिसनि था, ऐं उनजी साबिया जे लाइ उहे सदाईं सफ़र कनि था। ऐं उहो ज़िंदगीअ जो सफ़र जेको आहे, हुननि जो रोडनि, रस्तनि, शहरनि में उन पुरमन जदोजहद में गुज़रे थो। शायान गुरड़ बि हिकिड़ी सियासी पार्टीअ सां वाबस्ता रहियो, ऐं उहा सियासी पार्टी बि अमली तौर ते सिंध जे हक़नि, सिंध जे मसइलनि जे लाइ जदोजहद में सरगर्म रही। बावजूदि नज़रियाती इख़्तिलाफ़नि में को हर्ज आहे त अवामी तहरीक जो पंहिंजो हिकिड़ो शानदार हिकिड़ो तहरीकी दौर रहियो आहे, ऐं उन तहरीकी दौर में अवामी तहरीक खां क़ौमी अवामी तहरीक या अवामी जमहूरी पार्टी ताईं इहे जेके दोस्त आहिनि इन पार्टियुनि में रहिया आहिनि, उहो मुख़्तलिफ़ मसइलनि ते इख़्तिलाफ़नि जी सूरत में धार थिया आहिनि, वरी ग्रुप ठहिया आहिनि। पर उहो जेको तसवर आहे, उहो जेको नज़रियाती हुननि जी वाबस्तगी रही, उहा इन वरी जे हिसाब सां हुनजी सरवाणीअ में हुननि कमु कयो। त हिन असांजे दोस्त शायान में बि हिकिड़ो तहरीकी जज़्बो हो। हर मामले ते शहरी मसइला हुजनि, शहर में जेके बुनियादी मसइला हुजनि, उन्हनि जे लाइ जेकॾहिं का जदोजहद थी, तॾहिं बि उहो अॻु भरो रहियो। जेकॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते तालीम जी बहितरीअ जे लाइ, तालीम जी तबाहीअ जे ख़िलाफ़ु को एहतिजाज थिए, लॉन्ग मार्च थिए, तॾहिं बि उनजो हिसो रहियो।
पानी जी खोट, सिंध जे वसीलनि जी फुलट, कालाबाग डैम। ॾिसो माण्हू त सभु रहनि था दुनिया में असांजी धरतीअ ते पंहिंजे शहर में, पर थोरा माण्हू जेके इहा सोच इज्तिमाही सोच रखनि था। इनफ़रादी त माण्हू वटि हर कंहिं वटि सोच आहे, पर जेका इज्तिमाही सोच थोरनि माण्हुनि वटि ऐं उन थोरनि माण्हुनि में शाया नंढड़ी उमिरि में जहिड़ो कमु कयो, असां जॾहिं हुनखे यादि कयूं था त हू ईअं कोन्हे त हू को वॾो ढंग ज़मीनदार हो, वॾो ढंग सरदार हो, को सरदारी घराणे जो माण्हू हुयो, न। हिकिड़े